बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेसिक मैथमेटिक्स के क्लासेस जो सिलसिलो जारी है। अज असो क्लास नंबर 22 है, जिन अंदर असी पढ़ंदासीं बोर्ड मास। जी तो असां गुज़िरियल वीडियो के अंदर नंढियूं नंढियूं शयूं मुख़्तलिफ़ जगहन ते डिस्कस करे आया हूँ। जोड़ कट ज़रब वंड जेके असां डी मास चयोसीं, ऐं उन खां पोइ असां जेकी गुज़िरियल क्लास के अंदर हिकिड़ी ब्रेकेट हल करणु सीखीसीं। त किथे न किथे असां ये कॉन्सेप्ट क्लियर कंदा पिया अचूं त जीअं असां अॻे वीडियो में असांखे बहितर ॻाल्हि सम्झ में अचे ऐं वॾो कॉन्सेप्ट जल्दी क्लियर थी वञे। सो अॼु जो क्लास बि असां जल्दी में हल करण वारा आहियूं, सिर्फ़ु इन जे करे त असां काफ़ी शयूं पहिरियों सही डिस्कस करे आया आहियूं। अच्छा, हाणे तव्हांजे साम्हूं लफ़्ज़ आहे बोर्ड मास, यानी तव्हांखे जेको डी मास लफ़्ज़ आहे इहो असांजो ॼातल सुञातल आहे, छो त असां हिनखे अॻ में डिस्कस करे आया आहियूं। सिर्फ़ु हिन में इज़ाफ़ो छाजो आहे, बी ओ जो। बी मीन्स ब्रैकेट्स, ओ मीन्स ऑर्डर ऑफ ऑपरेशंस, यानी तव्हां ब्रैकेट्स जे अंदर जेको ऑर्डर ऑफ ऑपरेशंस आहे, यानी जेके निशाननि जो जेको ऑपरेशन करणो आहे या कमु करणो आहे उन्हनि खे फॉलो कंदव, पर जेका पहिरीं प्रायोरिटी ॾींदव उहा ब्रैकेट्स खे हूंदी। ऐं जीअं त मां तव्हांजे साम्हूं काइंड्स ऑफ ब्रैकेट्स बि लिखी चुको आहियां, उनखे असां ॾिसंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं ब्रैकेट्स आहिनि जेके असांखे फेस करण लाइ मिलंदियूं ऐं उन्हनि खे असां कीअं ख़तमु कंदासीं। हिन ई वीडियो में हिकु अधु एग्ज़ाम्पल बि असां ज़रूरु कंदासीं। पहिरीं असांखे ब्रैकेट आहे, हिनखे बार ब्रैकेट बि चइबो आहे। हिन जे 6हीं क्लास में हिन जो नालो वैंक्यूलम बि लिखियलु हो, मां चयो लिखी छॾिजे किथे मथां इस्तेमालु थिए त तव्हांखे ओपरो न लॻे। ॿियो नंबर आहे, हिनखे असां नंढी ॾिंगी चवंदा आहियूं आम रवाजी ज़बान में, ऐं हिनखे स्मॉल ब्रैकेट मशहूरु आहे, पर हिन जो नालो पैरेंथेसिस बि हिनखे चवनि था, कर्व्ड बि चवनि था, राउंड ब्रैकेट बि चवनि था। जस्ट फॉर योर इंस्टेंस त मतिलबु हिन इहे नाला बि आहिनि। 3 नंबर ते आहे, असां हिनखे विची ॾिंगी चवंदा आहियूं सिंधीअ में, ऐं हिनखे करली ब्रैकेट सां हीअ मशहूरु आहे, ऐं हिनखे ब्रॉसिस बि चयो वञे थो, नालो आहे, तव्हां बि हिनखे ज़हन में रखी छॾियो। ऐं उनखां पोइ हिनखे चवंदा आहियूं वॾी ॾिंगी, जंहिंखे असां लार्ज ब्रैकेट इस्तेमालु कंदा आहियूं, ऐं हिनखे स्क्वायर ब्रैकेट्स जो नालो पिणु ॾिनो वियो आहे। हाणे ही सिर्फ़ु नाला न आहिनि, पर हिननि जी हिते असांखे तरतीब में मिलियलु आहे, जेका जंहिं नंबर ते आहे न पहिरियों उनजो वैल्यू आहे त उनखे छॾायो। यानी असांखे कॾहिं बि फेस करण लाइ ब्रैकेट्स मिलनि, ऐं भले 4 ई ब्रैकेट्स मिलनि, 2 ब्रैकेट्स मिलनि, 3 मिलनि, पर तरतीब असां हीअ रखंदा आहियूं। हाणे असांखे ख़बर आहे त जॾहिं असांखे मिक्स निशानियूं मिलंदियूं आहिनि त असां एतिराम कंहिंजो कंदा आहियूं, यानी प्रायोरिटी कंहिंखे ॾींदा आहियूं, डिवीजन खे। अच्छा, डिवीजन न हूंदी आहे त पोइ छा कंदा आहियूं असां, बसि पोइ जेको अचे कयूं, न उन खां पोइ असां मल्टीप्लिकेशन सॉल्व कंदा आहियूं। ईअं ई आहे त हिननि ब्रैकेट्स चइनी मां जेका बि इस्तेमालु थियल आहे, जेके बि इस्तेमालु थियल आहिनि, उते असां हिननि जो एतिराम कंदासीं त पहिरियों बार ब्रैकेट छॾाईंदासीं, पोइ नंढी ॾिंगी, पोइ विची ॾिंगी, ऐं पोइ वॾी ॾिंगी, या जेके असां स्क्वायर ब्रैकेट चऊं था। हाणे असां हिन जो कॉन्सेप्ट, यानी हिन जो नालो ऐं हिन जो ब्रैकेट्स जा नाला या क़िस्म सम्झण खां पोइ असां फर्दर अॻिते हलूं था। हाणे मां तव्हांखे अॻिते हलण खां अॻु में सिम्बल्स जो हिकिड़ो कॉन्सेप्ट क्लियर कराईंदुमि, छो त इहो जेको सिम्बल्स जो मल्टीप्लाई थियणु आहे या डिवाइड थियणु आहे, इहो बि शामिलु हूंदो आहे असां जॾहिं अंगनि जी ऑपरेशन कंदा आहियूं, ख़ासि करे जॾहिं मल्टीप्लाई हुजे या डिवीजन हुजे। तव्हां प्रैक्टिकली सम्झी वेंदव, ऐं मां तव्हांखे सिर्फ़ु अहमियत ख़ातिर इहो तव्हांखे ॿुधायां थो त हीअ सिम्बल्स जी जॾहिं मल्टीप्लिकेशन थिए या डिवीजन थिए, इहा कमु ईंदी आहे असांखे इंटीजर्स में, छो त इंटीजर्स असां अॻिते पढ़ंदासीं। ब्रैकेट्स जे अंदरि कमु ईंदी आहे, जेके ब्रैकेट असां पढ़णु वञूं पिया, छो त बोर्ड मास आहे, यानी ब्रैकेट्स जे अंदरि असां त आहियूं, हिते असांखे ख़बर पवंदी त कीअं थी कमु अचे। ऐं अलजिब्रा जे अंदरि ख़ुदि इन निशान जी ज़रब ऐं वंड जो वॾो किरदारु हूंदो आहे। असां हिन में नंढड़ी पॉइंट इहा बि एड कंदासीं सम्झण लाइ, छो त इहा ब्रैकेट्स में बि कमु थी अचे, इन जे ई करे। त अचो, तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणी आहे त जॾहिं बि प्लस ज़रब थींदी, प्लस सां या वंड, हे मां हिन जे करे विच ते जेको आहे स्लैश ॾिनो आहे, त यानी तव्हांखे ख़बर हुजे या जोड़ सां ज़रब थिए या वंड थिए त जवाबु जोड़ ईंदो, यानी प्लस ईंदो। माइनस जॾहिं ज़रब थिए या वंड थिए कट सां, यानी माइनस सां ई, त जवाबु जोड़ ईंदो, यानी प्लस ईंदो। कीअं त हिकु जहिड़ियूं निशानियूं जॾहिं बि पाण में ज़रब थींदियूं आहिनि या वंड थींदियूं आहिनि त जवाबु उहो प्लस में ईंदो आहे। पोइ हाणे तव्हां चवंदव ॾिसो जे माइनस आहे माइनस, यानी माइनस सां ज़रब थिए त जवाबु माइनस ईंदो, न उते प्लस ईंदो, छो त हे हिकु जहिड़ियूं निशानियूं आहिनि। ईअं ई हिननि में बि किरदारु आहे, पर इहा ई प्लस माइनस जॾहिं आपोज़िट ज़रब थींदी या वंड थींदी, उते असांखे जवाबु माइनस मिलंदो। ईअं ई तव्हांजे साम्हूं मां मिसाल लिखियो आहे, प्लस इंटू यानी मल्टीप्लिकेशन, कंहिंसां माइनस सां, त जवाबु छा मिलियो असांखे माइनस।
वरी अचो माइनस ज़रब थिए या वंड थिए प्लस सां तॾहिं बि जवाबु ईंदो माइनस। तव्हां ॾिठो त हीअ निशानियूं तब्दील थियूं थियनि त जवाबु माइनस में आहे ऐं इहे निशानियूं साॻियूं आहिनि त जवाबु असांजो प्लस में आहे। सो इहो नंढो कॉन्सेप्ट हुयो। हाणे असांखे ब्रैकेट्स में हलूं था, हिनखे तव्हां सिर्फ़ु ज़हन में रखंदव, जिते कमु ईंदो त मां तव्हांखे इशारो ॾींदुमि त असांजे हिते निशानी ज़रब थिए। हाणे तव्हांजे साम्हूं मूं ब्रैकेट्स जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल खयो आहे जंहिंजे अंदरि 2 ब्रैकेट्स इस्तेमालु थियल आहिनि, यानी हिकिड़ी स्मॉल ब्रैकेट इस्तेमालु थियल आहे, ॿी करली ब्रैकेट इस्तेमालु थियल आहे। हाणे असां कानून सिखी आया आहियूं, हिकिड़ो तरतीब ॾिसी आया आहियूं त असांखे ख़बर आहे त पहिरियों नंढी ॾींगी छॾाइबी, पोइ असां हिन विची ॾींगे जे सिलसिले खे वठंदासीं। सभ खां पहिरियां मां हिकिड़ो रफ पेज ठाहियां थो ऐं मां हिते हल कंदुमि पहिरियों नंढी ॾींगीअ खे। हाणे तव्हांखे जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो वॾो हिसाबु मिले तव्हांखे हेज़िटेट या परेशान न आहे थियणो, त मतिलबु इहे वॾा हिसाब मूंखे न आहिनि ईंदा। असांजो कमु छा आहे, सिर्फ़ु हुन असूल ते वञी टारगेट करणु बसि, यानी असां हिन सॼे खे इग्नोर करे सिर्फ़ु हिन नंढी ब्रैकेट जो हिसाबु हल कंदासीं बसि। ठीकु आहे। त हाणे जॾहिं तव्हांखे -6 डिवाइडेड बाय 2, हाणे ॾिसो जीअं त असां जेको तव्हांखे मां सिम्बल्स जी जेको आहे मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन पढ़ाई, त हिते ॾिसो छा -6 वंड थियनि था +2 सां। मां हिते प्लस हिन करे ॾिनमि त जंहिं अंग जॻहियूं का बि निशानी नाहे हूंदी उते छा हूंदो आहे, उते प्लस अंडरस्टूड हूंदी आहे। त ॾिसो हाणे -6 +2 वंड था थियनि। पहिरियों तव्हां निशानीअ सां छॾायो, प्लस इंटू माइनस छा जवाबु अचणु घुरिजे, माइनस ईंदो, छो त आपोज़िट आहिनि न, त असां कंदासीं माइनस। हाणे निशानी छॾाइजी वई, पोइ असां अंग जी टेबल पढ़ंदासीं, 3 × 6 कट कंदासीं त जवाबु ईंदो असांजो 0, यानी 6 ख़तमु थी आहे। जवाबु छा आयो असांजो -3। हाणे असां हिन सॼे दर्जे खे लाहे ईंदासीं। तव्हां ॾिसो था त जेको असांखे ब्रैकेट जे ॿाहिरों निशानी मिलियल आहे माइनस ऐं जवाबु बि आयो आहे -3। मां हिनखे नंढी ब्रैकेट छाजे करे थो ॾियां, इन जे करे थो ॾियां त 2 हिकु जहिड़ियूं निशानियूं या आपोज़िट, यानी 2 निशानियूं गॾु न इस्तेमालु थींदियूं आहिनि, ख़ासि करे -3। हा, ईअं चई सघूं था असां त 5 डिवाइडेड बाय ब्रैकेट जे अंदरि लिखंदासीं -2, यानी जॾहिं बि ॿी निशानी अचे त तव्हां उन्हनि खे धार करण जे लाइ हिते ब्रैकेट ॾींदव नंढी। हाणे हिनखे मां ब्रैकेट ॾिनी आहे, हाणे हिनखे ब्रैकेट मां ॿाहिरि कढण लाइ मां तव्हांखे पहिरीं ॿुधायोमि त हिन ब्रैकेट जे ॿाहिरों विच ते कुझु बि न आहे, यानी छा आहे, ज़रब आहे। उहो हिन जो मिसाल मां तव्हांखे हिते ॾियां, हिते कुझु बि न आहे, छा आहे, हिते मल्टीप्लिकेशन आहे, पर तव्हां चवंदव सर हिते त निशानी आहे, हिते अंगु त कोन्हे को, हिते कोई अंगु कोन्हे, मतिलबु हिते आहे 1। उहो 1 छा जो आहे, माइनस जो आहे, ऐं अंदरि अंगु कहिड़ो आहे, -3। तव्हां माइनस इंटू माइनस जवाबु ॾींदो प्लस 1 खां 3, बक़ाया दर्जो सॼो लाहे जो वापसि। हाणे असां नंढी ब्रैकेट हल करे वियासीं, करली ब्रैकेट बंदि कंदासीं। हाणे असां करली ब्रैकेट खे छॾाईंदासीं। करली ब्रैकेट जे अंदरि ॾिसूं था त 1 खां वधीक निशानियूं आहिनि, त ॾिसो ऑर्डर ऑफ ऑपरेशन वारो चकर आहे असांजो। हाणे डीमास आहे, त डीमास जे अंदरि छा आहे, वरी डिवाइड हल करिणो आहे असांखे। त अचो प्लस लिखी करे 5 बि लिखंदव, विची ब्रैकेट ॾींदव, सभ खां पहिरियां तव्हां हिनखे छॾाईंदव, यानी असांखे 16 माइनस लाहे अचो। ॿिनि जी टेबल चइनि ते घणा दफ़ा वेंदी, 2। हाणे तव्हां हिते चवंदो त सर अगरि हिते -4 हुया, हेॾे +2 हुया, त हिते तव्हां निशानी छो नथा हिते हल कयो। हिते इन करे मां हल नथो कयां त हिते -e ईंदी। मिसाल कीअं, माइनस इंटू प्लस माइनस, मां हिते छा कयमि, अंगनि जी डिवीजन कयमि ख़ाली, सो इन जे करे मां हिते ॿ था। बक़ाया हिसाब लाइ अचो, अञा हीअ ब्रैकेट हले थी, छाजे करे त हिन जे अंदरि अञा ऑपरेशन्स मौजूदु आहिनि। अचो 5 प्लस, असांखे हीउ ज़रब करिणो आहे, बक़ाया दर्जो लाहे अचो, हिनखे ज़रब कंदासीं 2 खां 6, वरी बि माइनस लाथमि, साॻी इनखे अलॻि सां न कयमि, त मूंखे ख़बर आहे त प्लस या 3 माइनस या 2 त जवाबु माइनस में ईंदो, यानी निशानी बि ज़रब थियूं आहिनि हिते, अंडरस्टूड आहे इहो असांजे लाइ। त 2 खां 6 वरी +3 लाहे अचो, 5 प्लस ब्रैकेट। हाणे असांजे लाइ कहिड़ी कंडीशन आहे त पहिरियों एडिशन छॾाइणी आहे, पोइ असांखे माइनस छॾाइणी आहे, यानी असां डीमास वारे रूल ते कमु कंदासीं। 16 लाहे अचो, हाणे असां 6 ऐं 3 खे मिलाईंदासीं त माइनस लाहे आयासीं साॻी, ऐं 6 ऐं 3 खे जंहिं महिल पाण में जोड़ कयोसीं थिया 9, ऐं नंढी ब्रैकेट बंदि कईसीं।
हाणे असां छा कंदासीं 16 मां 9 कट कंदासीं हे अञा लाहे ईंदासीं 16 मां 9 कट कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 7। हाणे आख़िरी निशानी बि तो पूरी थी वई यानी असां सभु ऑपरेशन्स ख़तमु करे वियासीं त यानी ब्रेकेट बि ख़तमु थी वई आख़िरी बचा आहिनि 5 + 7 असांजो जवाबु ईंदो 12 हे हिन सॼे हिन हिसाब जो आंसर आहे। हिन जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो असांखे 2 शयूं नयूं मिलियूं कहिड़ियूं हिकु त ब्रेकेट मिली ऐं ॿी कहिड़ी नई शइ मिली जेके सिम्बल्स मिलियूं हुयूं असां उहे ज़रब पा कयूं इहे 2 शयूं नयूं हुयूं बाक़ी असां ऑर्डर कहिड़ो फॉलो कयोसीं बोर्ड मास वारो ब्रेकेट नंढी छॾाईसीं पोइ वॾी वरी आख़िर में असां बचियल हिसाब कयोसीं। असां हाणे हिकिड़ो इन कॉन्सेप्ट खे वधीक बहितर करण जे लाइ असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल बि खणूं था। हाणे ॿियो नंबर एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे ऐं असां इन जे अंदरि बि पहिरियों कहिड़ी ब्रेकेट छॾाईंदासीं हीअ मुल्तिफ़ यानी बार ब्रेकेट असांखे मिलियल आहे 4 ऐं 3 जी। असां छा कंदासीं पहिरियों सॼो दर्जो जीअं आहे उहे लाहे रखंदासीं हाणे असां हेसि ताईं दर्जो लाहे आयासीं ऐं 4 मां 3 कट थींदा त जवाबु ईंदो 1 ऐं असां बक़ाया ॾिंगियूं ॾिनियूंसीं। अगरि रफ़ जी ज़रूरत हुजे त हुते हल कयूं आहे पर असांखे ख़बर आहे त 4 मां 3 वेंदा हिन जो मतिलबु छा आहे त हिनखे हल कयो माना छा जेके अंग मिलियल या हिन जे अंदरि जेका ऑपरेशन मिली आहे उनखे हल कयो यानी 4 मां 3 कट कयो जवाबु 1 आयो। ऐं अञा नंढी ॾिंगी बचियल आहे छाजे करे बचियल आहे त असां हीअ बार ब्रेकेट छॾाई आहे अञा हिन जे अंदरि 5 जोड़ करणा आहिनि असांखे कंहिंसां 1 सां सो बक़ाया दर्जो सॼो लाहे रखंदासीं असां। हाणे 3 ऐं नंढी ॾिंगीअ जे विच में कुझु बि न आहे मतिलबु हिते ज़रब आहे ऐं हिन ॿिन्ही खे जॾहिं जोड़ कंदासीं त तव्हांखे जवाबु मिलंदो 6। हाणे असांजी हीअ नंढी ॾिंगी ख़तमु थी वई ऐं विची ॾिंगी ॾींदासीं पोइ वॾी ॾिंगी ॾींदासीं। असांखे विची ॾिंगीअ जे अंदरि कुझु दर्जा मिलिया आहिनि पर उन्हनि में मुख़्तलिफ़ निशानियूं इस्तेमालु थियूं आहिनि जीअं तव्हांखे हिते 2 दफ़ा ज़रब इस्तेमालु थी आहे वंडे इस्तेमालु थी आहे त असांखे पहिरियों कहिड़ो हल करिणो आहे हिन वंड खे हल करिणो आहे। अचो त असां हिन पहिरीं वंड खे हल कयूं था त जॾहिं 9 खे 3 सां वंड कंदासीं त छा जवाबु ईंदो 3 जवाबु ईंदो त असां छा कंदासीं ॿियो दर्जो सॼो लाहे 4 ज़रबिया हिन ॿिन्ही जॻह ते जो जवाबु 3 ज़रबिया 6। हाणे हिननि जे अंदरि ज़रब आहे तव्हां ज़रब कयो 4 × 12 6 × 72 यानी तव्हां हिननि सभिनी खे ज़रब कयो त जवाबु छा आयो असांखे 72 ऐं 72 हिन ॾिंगे जे विच में कुझु बि न यानी ज़रब आहे असां छा कंदासीं 2 ज़रबिया वॾी ॾिंगी -2 ज़रबिया 72। हाणे जॾहिं असां निशानियुनि सां ज़रब करे आयासीं प्लस इंटू माइनस ब्रेकेट में न कर जा त निशानियूं गॾु न आहिनि रखियूं असांखे ऐं 72 थींदो 144। फर्दर हिनखे कीअं हल कंदासीं ॿाहिरियों प्लस ऐं अंदरियों माइनस पहिरियों इहे ज़रब कयूं पाण में त प्लस इंटू माइनस ॿिनि खे ज़रब कंदासीं 144 सां त जवाबु ईंदो 288 -288 हिन जो जवाबु आहे। ऐं हिन वीडियो जे अंदरि तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त ब्रेकेट्स बि हल कयूं था ऐं प्लस में निशानियूं बि पाण सां ज़रब थींदियूं अचनि थियूं। ऐं टी शइ तव्हां हिते कहिड़ी ॾिठी हूंदी त दर्जो रिलैक्स थी करे उहो ई हल करे सघे थो जेको हिकु त सफ़ाईअ सां हिसाबु लिखे ऐं प्लस में रूल्स यादि हुजनि त पहिरियों कहिड़ी शइ छॾाईंदा असां वापसि मोटंदा ईंदासीं यानी ब्रेकेट छॾायूं था या ब्रेकेट जे अंदरि आहियूं त असांखे डीमास जो ख़्यालु करिणो आहे। हिन वीडियो जे अंदरि असां ब्रेकेट्स पढ़ियूंसीं जेके होल नंबर सां हुयूं। इंशाल्लाह ईंदड़ क्लास में असां ब्रेकेट्स ई पढ़ंदासीं पर उहे असांखे जॾहिं फ्रैक्शन जे अंदरि मिलनि थियूं असां छा कंदासीं कीअं हल कंदासीं उन जा कुझु एग्ज़ाम्पल बि कंदासीं। गॾिजो सिंधी थाट्स सां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।